मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में आऊं आहियां जो मेज़बान फाज़िल चन्ना। अॼु 12 अप्रैल 2018 ॾींहुं ख़मीस। अॼु जूं अहम ऐं ताज़ियूं ख़बरूं, आर्टिकल ऐं ॿियो घणो कुझु साण करे हाज़िर ख़िदमत आहियां अव्हां जे समातुनि ते। सभ खां पहिरीं हलूं था अहम ख़बरुनि ॾांहुं। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त थर जो कोयलो मुल्क जी तक़दीर बदिलाए छॾींदो। सिंध जे मसइलनि ते वफ़ाक़ सां विढ़ूं पिया। सिंध जे वॾे वज़ीर चयो आहे त थर में ॿारनि जो मौत ॿियनि ज़िलनि खां घटि आहे। गोराणे डैम जे मुतासिरनि सां काफ़ी भेरा ॻाल्हियूं कयूं आहिनि, खेनि राज़ी करे तरक़ीअ में शामिल कंदासीं। कोयले जे मुतासिरनि खे मुतबादल घर, रोज़गार ऐं कोयले जी रॉयल्टीअ मां हिसो ॾिनो वेंदो। साफ़िन सां ॻाल्हियूं। क्रिकेटर शाहिद आफरीदी चयो आहे त सिंध में वॾो टैलेंट आहे, एकेडमी खोलण जी ज़रूरत आहे। शहीद बेनज़ीर भुट्टो बहादुर लीडर हुई, जंहिं करे पीपीए सां मोहबत कयां थो। शाहिद आफरीदी इस्लाम कोर्ट में इस्पताल लाइ 10 करोड़ जो चेक एंगरो हवाले कयो। अहम सुर्ख़ी आहे त इलेक्शन कमीशन नौकरियुनि ते पाबंदी हणी छॾी। ईंदड़ आम चूंडुनि खे साफ़ शफ़ाफ़ बणाइण लाइ वफ़ाक़ी, सूबाई ऐं मकानी इदारनि में नयनि भर्तियुनि ते पाबंदी हूंदी। 1 अप्रैल खां अमल शुरू कयो वेंदो। फ़ैसिलो पब्लिक सर्विस कमीशन तहत थींदड़ भर्तियुनि ते लागू न हूंदो। इलेक्शन कमीशन 1 अप्रैल खां पोइ मंज़ूर थियल तरक़ियाती स्कीमनि ते बि अमल रोकण जो हुकुम ॾेई छॾियो। गैस पाइपलाइन विछाइण, रोड जी मरमत, वाटर सप्लाई समेत हर क़िस्म जे स्कीमनि ते अमल दरामद रोकियो वियो। फेसबुक जे बानी चयो आहे त जेली अकाउंट्स पाकिस्तानी चूंडुनि ते असर छॾींदा। पाकिस्तान, भारत, ब्राज़ील, मेक्सिको ऐं हंगरीअ में चूंडूं थियण वारियूं आहिनि, हाल पइजी सघे थो। हिन चयो आहे त जेली अकाउंट्स ते कुरड़ी नज़र आहे, उन्हनि खे बंदि पिया करियूं। इश्तिहार तस्दीक कराइण बैदि शाया कया वेंदा। फेसबुक जो मुक़ाबिलो उन्हनि रूसी ग्रुपनि सां आहे जेके डेटा इस्तेमाल करे चूंडुनि ते असर अंदाज़ थियण चाहिनि था। हिफ़ाज़ती क़दमनि लाइ आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो बि इस्तेमालु कयो पियो वञे, जेके मददगार साबित थी सघनि थियूं। अहम सुर्ख़ी आहे त फंक्शनल लीग ऐं काफ लीग जो गॾिजी चूंड विढ़ण ते इतफ़ाक़। 2013 जी चूंड जहिड़ी निगरान हुकूमत न अचणु घुर्जे। पीर पागारे जे परवेज़ इलाहीअ सां मुलाक़ात, आम चूंडुनि ते मुशावरत। अहम सुर्ख़ी आहे त 5 सालनि दौरान सऊदी अरब में 66 पाकिस्तानियुनि खे फाहीअ जी सज़ा ॾिनी वई। हलंदड़ साल जे इब्तिदाई 3 महीननि में 8 पाकिस्तानियुनि खे फाहीअ जी सज़ा ॾिनी वई। दादू मां बि असां वटि अहम ख़बर आहे त दादू शहर जे बी सेक्शन थाणे जी हद फराज़ कॉलोनीअ
भरिसां कणक जे खेड़ीअ मां 10 वरनि जे नींगर जो लाश हथ आयो। इतलाह ते बी सेक्शन पुलिस वाक़े वारे हंधि पहुती, जिते नींगर जी सुञाणप पुलिस एहलकार रोशन गोपांग जे पुट लियाकत अली गोपांग तौर कई वई। इतलाह ते नींगर जो वालिद ऐं वारिस बि वाक़े वारे हंधि पहुता। बी सेक्शन पुलिस नींगर जो लाश सिविल अस्पताल दादू मुंतकिल कयो, जिते मेडिकल ऑफिसर पोस्टमार्टम बैदि शुरूआती रिपोर्ट ॾींदे ॿुधायो त नींगर जी मौत ॻाठो भॼण सां थियो आहे, जॾहिं त नींगर सां जिन्सी ज़्यादती पिणु थियल आहे। होॾां बी सेक्शन पुलिस जो चवणु आहे त क्राइम सीन मां लॻे थो त नींगर सां ज़्यादती कई वई आहे। मज़ामत ते नींगर जो ॻाटो भञी खेसि क़तल कयो वियो आहे। होॾां नींगर जे पीउ पुलिस एहलकार रोशन गोपांग रोईंदे ॿुधायो त कंहिंसां बि दुश्मनी नाहे, ज़ालिमनि ज़ुल्म कयो आहे। नींगर सां जिन्सी ज़्यादतीअ बैदि क़तल कयो वियो आहे। खेनि कातिलनि खे कैफ़ किरदार ताईं पहुचायो वञे। होॾां नींगर जो लाश ज़रूरी कार्रवाईअ बैदि वारसनि हवाले कयो वियो। नींगर जो लाश घर पहुचण ते घर में कोहराम मची वियो, जॾहिं त इलाइक़े में सोग जी लहर छायल आहे। पुलिस शक जे बुनियाद ते 3 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे, जॾहिं त एसएसपी दादू जो चवणु आहे त मक़तूल जे वारसनि सां इंसाफ़ थींदो। जिन्सी ज़्यादतीअ बैदि ॻाटो भञी क़तल कयल नींगर जे मामले ते बी सेक्शन थाणे जे वॾे मुंशी अली बख्श लुंड जो चवणु हो त नींगर जे लाश जे इतलाह ते जाइ वारदात जे क्राइम सीन में नींगर जो ॻाटो टुटल हो ऐं उन जे सलवार जो हिकु हिसो लथल हो ऐं मक़तूल नींगर जा हथ सलवार में हुया, जंहिंमां लॻे थो त नींगर खे जिन्सी ज़्यादतीअ दौरान मज़ामत ते खेसि क़तल कयो वियो आहे। वधीक मेडिकल रिपोर्ट अचण बैदि मालूम थींदो त नींगर सां ज़्यादती थी चुकी आहे या सिर्फ़ कोशिश थी आहे। हिन चयो त नींगर जे कातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ जांच शुरू करे छॾी आहे। कातिल जल्द कानून जे कठड़े में हूंदा। पुलिस ज़रियनि मूजिबि बी सेक्शन पुलिस 3 शकी जवाबदारनि खे गिरफ़्तार करे जांच शुरू करे छॾी आहे। होॾां एसएसपी कमर रज़ा जिसकाणी नींगर जे क़तल बाबति जारी कयल बयान में चयो आहे त पुलिस एहलकार जे पुट सां ज़्यादतीअ बैदि क़तल वारे वाक़े ते सख़्तु अफ़सोस आहे। हिन चयो त नींगर जे क़तल जी जांच जारी आहे। जल्द असुल कातिल कानून जे कटहरे में हूंदा। नींगर जे वारसनि सां इंसाफ़ कयो वेंदो। ज़्यादतीअ बैदि क़तल थियल नींगर 5 क्लास जो शागिर्द ऐं पुलिस हेडक्वार्टर जे गवर्नमेंट स्कूल में पढ़ंदो हो। मिलियल ॼाण मूजिबि नींगर गुज़िरियल राति 8 वॻे कॉलोनीअ जे 3 दोस्तनि सां वीडियो गेम ते ॾिठो वियो। राति जो घर न पहुचण ते संदसि वालिद ॻोल्हा पिणु कई, पर हथ न आयो ऐं खेनि सुबुह जो सवेर नींगर जो लाश घर खां थोरे ई फ़ासिले ते कणक जी खेड़ीअ मां हथ आयो। ॿारनि जे तहफ़ुज़ लाइ क़ाइमु कयल चाइल्ड प्रोटेक्शन यूनिट ऑफिसर नाहिद काज़ी नींगर सां ज़्यादती ऐं क़तल वाक़े ते सख़्तु अफ़सोस कंदे चयो आहे त हलंदड़ साल जे 3.25 महीननि दौरान दादू ज़िले में 10 ॿारनि सां जिन्सी ज़्यादतियुनि जा केस रजिस्टर्ड थिया आहिनि। हिन नींगर समेत 2 नींगरनि खे ज़्यादती बैदि क़तल जा वाक़िया पेश अची चुका आहिनि। हिन मुतालबो कयो त नींगर सां ज़्यादती ऐं क़तल कंदड़नि खे गिरफ़्तार करे सख़्तु सज़ाऊं ॾिनियूं वञनि। दादू ज़िले में ॿारनि जे हक़नि लाइ कमु कंदड़ तनज़ीम नींगर सां ज़्यादती ऐं क़तल वारे वाक़े जी सख़्तु मुज़म्मत कंदे कातिल जल्द गिरफ़्तार करण जो मुतालबो कयो आहे ऐं सिंध हुकूमत खां घुर कई आहे त लाॻापियल मुआमले ते थियल कानून साज़ीअ ते अमल करायो वञे। दादू ज़िले में ॿारनि जे हक़नि लाइ कमु कंदड़ तनज़ीमनि चाइल्ड राइट्स मूवमेंट, सिंध चाइल्ड राइट्स कमेटी ऐं चाइल्ड राइट्स एडवोकेसी नेटवर्क जे अॻुवाननि प्रोफेसर मोहम्मद इरफान कलोड़ो, इनायत अली जमाली, साजिद मस्तोई, साबिर आराई, मोहम्मद वसीम खोखर, सदाकत सुमरो ऐं ॿियनि वाक़े ते सख़्तु अफ़सोस कंदे चयो त ॾींहों ॾींहुं ज़्यादतियुनि जा वाक़िया पूरी सिंध में वधी रहिया आहिनि। सिंध हुकूमत कानून साज़ीअ त कई आहे, पर उन ते अमल बि कराए। हिननि चयो त ॿारनि सां जिन्सी ज़्यादती कंदड़नि ख़िलाफ़ सख़्तु कार्रवाई कई वञे। लाड़काणे मां असां वटि अहम ख़बर आहे त अंगारे ऐं अरबा जे विच वारी राति लाड़काणे लॻ कंगा ॻोठ में तोहरनि जे तक़रीब में मुनक़िद कयल राग जी महफ़िल में जवाबदार तारिक जतोईअ जे कयल फायरिंग में क़तल थियल नाले वारी लोक फनकारा समीन सिंधूअ जे क़तल जो केस मक़तूल जे मुड़ुस आशिक़ उर्फ़ पपन समूह जी फ़रियाद
ते तारिक जतोई ऐं ॿिनि नामालूम जवाबदारनि ख़िलाफ़ कंगा थाणे ते कलम 368/2003 ऐं चोटी PPC तहत दाख़िल कयो वियो आहे, जंहिंमें दहशतगर्दीअ जो कलम न लॻायो वियो आहे, जॾहिं त कंगा थाणे जे SHO जो चवणु आहे त हीउ वाक़ियो दहशतगर्दीअ जो नाहे, जंहिं करे उन में दहशतगर्दीअ जो कलम शामिल न कयो वियो आहे। हिन चयो त औरत ॻोरारी हुई, जंहिं करे 338 जो कलम लॻायो वियो आहे। होॾां लाड़काणे भरिसां कंगा थाणे जे हद कंगा ॻोठ में फनकार समीना सिंधू जे क़तल वारे वाक़े जो SSP लाड़काणो नोटिस वरितो आहे। SHO कंगा लियाकत हुसैन खजड़ खे मुअतल करे हुज़ूर बख़्श जूणेजो खे नओं SHO मुक़रर करे छॾियो आहे। SSP लाड़काणो तनवीर हुसैन तुनियो राब्तो करण ते ॿुधायो त फनकारा समीना सिंधू वारे वाक़े जो केस वारसनि जी मर्ज़ीअ मूजिबि दाख़िल कयो वियो आहे। वधीक पोस्टमार्टम रिपोर्ट अचण बैदि असुल हक़ीक़तूं साम्हूं अची वेंदियूं। हिन ॿुधायो त केस जी जांच DSP सतह जे ऑफिसर हवाले आहे, जेको जांच करे शाहिदियूं गॾु करे पेश कंदो। उन खां अलावा वीडियो समेत ॿियूं शाहिदियूं बि हथ करे जल्द खां जल्द ही केस उकलायो वेंदो त जीअं वारसनि सां इंसाफ़ थी सघे। फनकार समीना सिंधू जे क़तल में गिरफ़्तार जवाबदार तारिक जतोई ॻोठ कंगा जो रहवासी आहे, जंहिंखे थोरी घणी ज़मीन आहे। ॿुधायो पियो वञे त जवाबदार जो कंहिं बि सियासी पार्टी या अॻुवान सां वास्तो न आहे। ॿिए तरफ़ इहे बि चोॿोल आहिनि त जवाबदार धुर पारां मक़तूल जे वारसनि सां राजोणी करण जी कोशिश पिणु शुरू कई वई आहे। लाड़काणे में शादी तक़रीब में क़तल थियल नौजवान फनकारा समीना सिंधू वारे क़तल वारे वाक़े जी सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कंदे बिलावल भुट्टो चयो आहे त समीना सिंधू वारो वाक़ियो सिंध जे सदियुनि पुराणे लिबरल ऐं सूफ़ी सक़ाफ़त ते हमिलो आहे, जंहिंखे कंहिं सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। हिन चयो त हिकु फनकारा औरत जो क़तल तमामु वॾो ॾोहो आहे, जेको मुआशिरे में बर्दाश्त जोॻो न आहे। शाह अब्दुल लतीफ़ बिटाई ऐं सचल सरमस्त जहिड़नि सूफ़ी बुज़ुर्गनि जी तइलीम जे ख़िलाफ़ आहे। हिन जवाबदारनि खे फौरन गिरफ़्तार करण ते पुलिस जी साराह कंदे चयो त बेगुनाह फनकार जे क़तल में मुलवस जवाबदार खे कानून मूजिबि सज़ा मिलणु घुर्जे। मक़तूल फनकारा समीना सिंधू जे जनाज़े नमाज़ लाड़काणे शहर जे जनाह बाग में अदा कई वई, जंहिंमें लाड़काणे समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जे फनकारनि, शाइरनि, सियासी, समाजी, मज़हबी, क़ौमपुरस तंज़ीमनि जे अॻुवाननि समेत शहरनि वॾे अंग में शिरकत कई, जॾहिं त जनाज़े नमाज़ बैदि लाश रखी एहतियाती धरणो पिणु हयो वियो आहे। होॾां मक़तूल जे घर में रोज़ राड़ो मथल आहे। इलाइक़े में सोग जी लहर छाइल आहे, जॾहिं त लाश खे जैकबाबाद नियो वियो, जिते सवे आलिन अखियुनि सां मक़तूल खे जैकबाबाद जे अबाणे क़ब्रिस्तान में मिटीअ मां हवाले कयो वियो। होॾां धरणे में मीडिया सां ॻाल्हाईंदे मक़तूल फनकार जे मुड़ुसु आशिक़ समूह चयो त गुज़िर राति कंगा ॻोठ में मुंहिंजी घरवारी फनकार समीना सिंधूअ खे उथी बीही ॻाइण लाइ ज़ोर भरियो वियो, जंहिं ॻोराड़ी हुजण ते मुआज़रत कई, पर उन बावजूदि जीअं उथी बीही ॻाइण शुरू कयो त उन दौरान जवाबदार तारिक जतोई खेसि फायरिंग करे क़तल करे छॾियो। हिन ॿुधायो त मुंहिंजी घरवारी 8 महीननि जे पेट सां हुई ऐं जवाबदार हिकु न पर मुंहिंजा 2 खून कया आहिनि। हिन वधीक ॿुधायो त पुलिस वाक़े बैदि गॾु आयल साज़िंदनि खे तहवील में वठी तशदुद जो निशानो बणाए खाइनि मोबाइल फ़ोनूं ऐं रोक रक़म खसे वरिता। बाद में खेनि पैसा ऐं मोबाइल फ़ोनूं ॾेई खेनि छॾियो वियो। मक़तूल फनकारा समीना सिंधूअ जे मुड़ुसु आशिक़ समूह इल्ज़ाम लॻायो आहे त कंगा थाणे जो SHO लियाकत खजड़ जवाबदार धुर सां ॿिट बणियल हो ऐं जांच दौरान बि संदसि जो रवैयो बहितर न हो। होॾां फनकारा समीना सिंधूअ जे जनाज़े नमाज़ में कंहिं बि चूंडियल नुमाइंदे तोड़े ज़िली इंतिज़ामिया जे अमलदारनि शिरकत न कई, जॾहिं त फनकारा समीना सिंधूअ जो तालुक़ रागी घराणे सां आहे ऐं असुल जैकबाबाद जा रहवासी आहिनि, जेके रोज़गार जे हवाले सां घणो अरसो जैकबाबाद मां लॾे अची लाड़काणे में आबाद थिया आहिनि। लाड़काणे में फनकारा समीना सिंधूअ जे क़तल वारे वाक़े ख़िलाफ़ राति जो देरि सां मक़तूल जो लाश SSP चौक वटि रखी धरणो हयो वियो हो, जंहिं दौरान फनकार जे मुड़ुसु आशिक़ समूह पाण खे बाहि ॾियण जी कोशिश कई, जंहिंखे उते मौजूदु फनकारनि तोड़े घर भातियुनि बचाए वरितो हो। धरणे में सिंध जे नाले
वारनि फ़नकारनि आशिक़ निज़ामानी, शबाना सोरठ, ज़ेबा सनम, राजा समूह, जावेद बिरोही, सलीम रज़ा कुंभर, शबीर समूह, अल्ताफ़ समूह, आर्ट्स काउंसिल लाड़काने जे सदर अज़ीज़ सांगी, सत्तार लाड़ समेत ॿियनि फ़नकारनि तोड़े फ़नकार आहिनि वॾे अंग में शिरकत करे वाक़े जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे चयो त सिंध में फ़नकार लावारसीअ वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। हिन चयो त समीना सिंधू वारे वाक़े ख़िलाफ़ ऐं संदसि वारसनि खे इंसाफ़ फ़राहम करण लाइ मुल्क जे नाले वारे गुलूकार सनम मारवीअ जे अॻुवाणीअ में इस्लामाबाद ऐं लाहौर में धरणा हया वेंदा। फ़नकारनि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त लाड़काने समेत पूरी सिंध जे फ़नकारनि खे तहफ़ुज़ फ़राहम करे मुस्तक़बिल में अहिड़नि वाक़िअनि खे रोकियो वञे। लाड़काने में फ़नकार समीना सिंधू जे क़त्ल वारे वाक़े ख़िलाफ़ काल्ह सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतियाती मुज़ाहिरा कया विया। उन सिलसिले में गॾिकियल मालूमात मूजिबि आल सिंध संगीतकार एसोसिएशन पारां हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं एहतियाती मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते महताब कंवल, ज़ामिन अली, फरह शाहीन ऐं आमिर राजपर चयो त लाड़काने जे ॻोठ कंगा में हिकु तक़रीब दौरान मशहूर फ़नकार समीना सिंधू गीत ॻाए रही हुई त हिकु शख़्स तारिक जतोई समीना सिंधूअ खे उथी बीही ॻाइण लाइ चयो, जंहिंखां इनकार करण ते जवाबदार समीना सिंधूअ मथां फायरिंग करे मरणिंग करे छॾियो, जंहिं बैदि हिन इस्पताल में दम धणी हवाले कयो। हिननि चयो त असां फ़नकार गुलूकार ऐं संगीतकार माण्हुनि जे ख़ुशियुनि में चार चंड लॻाइण लाइ पहुचूं था, पर तक़रीबन दौरान असां सां थींदड़ नारवा सलूक ते हुकूमत ऐं सकाफ़त खातो को बि ध्यानु नथो ॾे। मीरपुर ख़ास में फ़नकारनि ऐं शाइरनि पारां प्रेस क्लब अॻियां एहतियाती मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मुज़ाहिरे के शाइर यूसुफ लिक़ारी, फ़नकार ख़ुशबू लिक़ारी, सूंह लिक़ारी, रेहाना हनैन, दानिश कूंज लिक़ारी ऐं ॿियनि ख़िताब कयो। डोकरीअ में उस्ताद बुखारी वेलफेयर अदबी संगत पारां सिंध जे नाले वारी फ़नकार समीना सिंधूअ जे विछोड़े ते हिकु तज़ियती मेड़ाको कोठायो वियो, जंहिं में बरकत गाद, बशीर कलोड़ो, असलम टाटरी, हुसैन भट्टी, कुर्बान शेख, परवेज़ खूंहारो, इबरार अब्बासी, तुफ़ेल भुट्टो, वसीम हकड़ो ऐं अॻवाननि वॾे अंग में शिरकत कई। मोरो में आल सिंध संगीतकार एसोसिएशन मोमिन मोरो पारां अब्दुरूफ मक्सी, आशिक़ राजपर, उस्ताद अलह जहिड़ो समूह, मोहम्मद शरीफ़ ज़रदारी, अलीदाद लिग़ारी, फिरोज़ सोलंगी, बाबर सोलंगी, मुनीर अहमद, एजाज़ समूह, मंज़ूर चांडियो, इम्तियाज़ खोखर ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में एहतियाती मुज़ाहिरो कयो वियो। टंडो मोहम्मद ख़ान में आल सिंध फ़नकार एसोसिएशन जे अॻुवाननि फैज़ सोलंगी, सना सूमरो, सायरा सूमरो, मास्टर अली हसन सोलंगी, हसीना कंवल ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में सिंध जे मशहूर लोक फ़नकार समीना सिंधूअ खे लाड़काने अंदरि तक़रीब में बेदर्दी सां फायरिंग करे क़त्ल करण वारे वाक़े ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो एहतियाती मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। जेको बाद मां बसां वटि अहम ख़बर आहे त 3 ॾींहं अॻु बलोचिस्तान जे शहर भाग नाड़ी जे ॻोठ लुडहा जी रहवासण 16 वरनि जी छोकिरी पंहिंजे चाहींदड़ डेरा मुराद जमालीअ जे रहवासीअ सां प्यार पढ़ण लाइ घरां निकिरी डेरा मुराद जमाली पहुती त उतां चाहींदड़ साणस धोखो करे रस्ते में छॾे फ़रार थी वियो, जंहिं बैदि छोकिरी पंहिंजे पनाह लाइ ऊच पावर पुलिस चौकीअ ते पहुती त उते मौजूद चौकी इंचार्ज एएसआई खेसि तहफ़ुज़ ॾियारण जे बहाने हिकु जाइ ते वठी वियो, जिते हिन साणस 3 ॾींहंनि ताईं पंहिंजे हवस जो निशानो बणायो। छोकिरीअ जी हालत इंतिहाई ख़राब थी वई त पुलिस अहलकार खेसि बेहोशीअ वारे हालत में डेरा मुराद जमालीअ जे सिविल इस्पताल भरिसां फिटो करे फ़रार थी वियो। केतिरनि ई कलाकनि ताईं छोकिरी बेहोशीअ वारी हालत में इस्पताल ॿाहिरां पियल रही, जॾहिं त छोकिरी होश अचण बैदि माण्हुनि खां पुछंदे अची एसपी ऑफिस पहुती, जिते हिन पंहिंजी लॼ लुटजण जूं दाहूं कंदे एसपी आॾो पंहिंजी पोती ॻिचीअ में पाए हथ ॿधी गोॾनि भर किरी फ़रियाद कई त एसपी छोकिरीअ जी दाह ॿुधंदे फौरीअ तौर ते हुकुम ॾिनो त खेसि इस्पताल नियो वियो, जिते मेडिकल चकास में साणस जिन्सी ॾाढाईअ जी तस्दीक थी, जंहिं बैदि
SP हुसैन अहमद लहड़ी नोटिस वठंदे पुलिस चौकी इंचार्ज मथां केस दाख़िल करे फौरी खेस गिरफ़्तार करण जो हुकुम ॾींदे केस मुअतल करे छॾियो। जॾहिं त सदर थाणे ते छोकिरीअ जी फरियाद ते जवाबदार पुलिस एहलकार ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो। ॿिए पासे पुलिस ASI जी गिरफ़्तारीअ लाइ मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हया विया, पर आख़िरी इतलान ताईं गिरफ़्तारी अमल में न अची सघी हुई। होॾां IG बलोचिस्तान मुअज़्ज़म जा अंसारी बि मामले जो नोटिस वरितो आहे। IG जे नोटिस वठण बैदि डेरा मुराद जमाली पुलिस एहलकार जे गिरफ़्तारीअ लाइ संदसि घर ते पुलिस चढ़ाई करे संदसि औरतुनि खे गिरफ़्तार करण जा इतला आहिनि, जिन खे लेडीज़ पुलिस हवाले कयो वियो। ॿुधायो वञे थो त जवाबदार पुलिस एहलकार हद जे थाणे ते पहुची गिरफ़्तारी पेश करे पंहिंजे औरतुनि खे छॾाए वरितो आहे। ॿिए पासे IG बलोचिस्तान जे नोटिस वठण बैदि SP डेरा मुराद ऊच पावर पुलिस चौकीअ जे सभिनी पुलिस एहलकारनि खे मुअतल करे छॾियो आहे। अहम ख़बर आहे त गुज़िरियल 24 कलाकनि दौरान दरियाउनि में पाणीअ जे वहिकरनि में 25,200 क्यूसिक जो इज़ाफ़ो थियो आहे। उन हवाले सां दरियाउनि में काल पाणीअ जो वहिकरो 1,17,800 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो। अरसा जे अंगनि अखरनि मूजिबि 24 कलाकनि दौरान दरियाउनि में पाणीअ जी आमद 92,600 क्यूसिक मां वधी 1,17,800 क्यूसिक थी वई आहे। अरसा मूजिबि पंजाब खे 34,700 क्यूसिक, सिंध खे 31,000 क्यूसिक ऐं ख़ैबर पख्तूनख्वा खे 3,100 क्यूसिक पाणी ॾिनो पियो वञे। डोकरीअ मां असां वटि अहम ख़बर आहे त डोकरीअ में 2 सॻा भाइर अलॻि अलॻि हंधनि तां खमिजी विया। कार में सवार नामालूम माण्हुनि जावेद अली ऐं अयाज़ अली जूणिजो खे खंभे विया। वाक़े ख़िलाफ़ वारिसनि जो सख़्त एहतियाती मुज़ाहिरो, नौजवाननि खे बाज़ियाब कराइण जो मुतालबो। अहम सुर्ख़ी आहे त अमीर हानी मुस्लिम हैदराबाद पहुतो गंदगीअ ते अमलदारनि खे छंड। वाटर कमीशन जे सरबराह फिल्टर प्लांटनि, वाहन ऐं अक़लियतनि जे क़ब्रिस्तान जो दौरो कयो। 15 ॾींहनि में प्लाटनि जे मशीनरी आणण ऐं 7 ॾींहनि में क़ब्रिस्तान जे सफ़ाई कराइण जो हुकुम ॾिनो। अहम सुर्ख़ी आहे त डेरा अलायार में बदफ़ैलीअ जे इल्ज़ाम में 13 वरनि जो नींगर गिरफ़्तार। जरवार कॉलोनी में 13 वरनि जे छोकिरे 7 वरनि जे नींगर सां मुबैना बदफ़ैली कई। मुतासिर नींगर जे वारिसनि जी फरियाद ते केस दाख़िल, मेडिकल सर्टिफिकेट बि वरितो वियो। अहम सुर्ख़ी आहे त मोरो में 11 क्लास जे शागिर्दियाणी सां रक्षा ड्राइवर जी ज़्यादती। दादू रोड जे मलक कॉलोनीअ जे शागिर्दियाणीअ खे ड्राइवर घर वठी वञी ज़्यादती कई। वारिसनि पहुची छोकिरीअ खे बाज़ियाब करायो। पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। दादू मां असां वटि अहम ख़बर आहे त दादू भरिसां ज़मीन जे तकरार तां फायरिंग में औरत क़तल थी वई, जॾहिं त संदसि सोहरे समेत भाती ज़ख़्मी थी पिया। मक़तूल औरत जे वारिसनि लाश इंडस हाईवे ते रखी धरणो हयो ऐं पुलिस ते ॿी धुर जी वंगार वहण जा इल्ज़ाम पिणु हया। दादू भरिसां ॻोठ चाकराणी लुंड में पुराणी ज़मीनी तकरार तां 2 धुरियुनि में फायरिंग जे नतीजे में 25 वरनि जी रशीद लुंड क़तल थी वई, जॾहिं त गोलियूं लॻण सबबि संदसि सोहरो 55 वरनि जे ग़ुलाम कादिर लुंड ऐं रोशना लुंड ज़ख़्मी थी पिया। इतला ते ख़ुदाबाद पुलिस वाक़े वारे हंधि पहुची मक़तूल औरत जे लाश ऐं ज़ख़्मियुनि खे दादू सिविल इस्पताल मुंतक़िल कयो, जिते मक़तूल औरत जो लाश पोस्टमार्टम बैदि वारिसनि हवाले कयो वियो, जॾहिं त ज़ख़्मियुनि जो इलाज हलंदड़ आहे। मक़तूल औरत जी 6 महीना अॻु शादी थी हुई। संदसि वारिसनि बख़्शल, आसिफ़, अनवर, हमीद लुंड ऐं ॿियनि एहतिजाजी मुज़ाहिरो करे इंडस हाईवे ते संदसि लाश रखी धरणो हयो, जंहिं सबबि लाड़काणे, हैदराबाद, कराची ईंदड़ वेंदड़ गाॾियूं बीहजी वयूं ऐं मुसाफ़िरनि खे सख़्तु परेशानीअ जो मोह ॾिसणो पियो। उन मौक़े ते दाईंदे हिननि चयो त SHO ख़ुदाबाद इम्तियाज़ शाह ऐं पुलिस जे साम्हूं बासर जवाबदारनि शरीफ़ लुंड, महबूब, एजाज़, रहीम, फोटो, हुसैन लुंड ऐं ॿियनि फायरिंग कई, पर पुलिस बासर जवाबदारनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई न कई। हिननि इल्ज़ाम हयो त पुलिस बासर जवाबदारनि जी वंगार वही रही आहे। हिननि मुतालबो कयो त SHO ख़ुदाबाद खे फौरी तौर हटाए बासर जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे
खेनि गिरफ़्तार कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जारी रहंदो। अहम सुर्ख़ियत हटड़ीअ में कूल माइनिस लीज़ तां ठेकेदार गोलियूं हणी ज़ख़्मी। न्यू सिटी रोड ते नामालूम हथियार बंदन ठेकेदार आगा सदर पठान खे गोलियूं हणी ज़ख़्मी कयो। वारिस ज़ख़्मी हालत में ठेकेदार खे प्रेस क्लब खणाए पहुता। पुलिस तहफ़ुज़ ॾे आगा सदर पठान कूल माइनिस जे लीज़ ॿिनि हिसेदारनि जे नुमाइंदनि मोहम्मद ख़ालिद 1 करोड़ ॾियण बावजूद मुंहिंजे नाले न कई। मोहम्मद ख़ालिद 4 सालनि खां आसरा ॾिना, पुलिस कार्रवाई न कई त मूंखे ॿीहर हमिलो करे मारियो वेंदो। अहम सुर्ख़ी आहे त ख़ैरपुर में नेब जा छापा DFC फरार। नेब अमलदारनि ख़ुराक खाते ख़ैरपुर जे DFC खे गिरफ़्तार करे वेज पगारा मिल जे कमरे में बंदि कयो। अमलदारनि मिल अंदरि ॿोरियूं ॻणणु शुरू कयूं त DFC वसीम जमाली कमरे जी दरी भञी फरार थी वियो। नेब टीम खे ॾिसी 2 ठेकेदार भित टिपी फरार थी विया। टंडो मस्ती सेंटर जो फूड इंस्पेक्टर अमलदार ॾिसी भॼी वियो। वेज पगारा मिल मां 1,05,000 ॿोरियूं घुमाइनि। टंडो मस्ती ड्रब ऐं ॿियनि गोदामनि तां कणक घुमाए। नेब चीफ जस्टिस चयो आहे त अंग्रेज़ दौर जो कानून तब्दील नथो करे सघां। हिन चयो त महसूस करे रहियो आहियां त काज़ी पंहिंजी सलाहियतुनि खे घुर्बल मयार मूजिब इस्तेमाल न पियो करे। केस करण मुआशिरे जी बीमारी आहे। कुफर वारो निज़ाम हली सघे थो, नाइंसाफ़ी वारो नथो हली सघे। जिन जा फ़ैसिला मोतियुनि सां लिखिया वेंदा हुआ उहे काॾे विया। कानूनी खोट पूरी करण जज जी ज़िम्मेवारी आहे। पंहिंजे हक़ जे लाइ 40 सालनि ताईं इंसाफ़ जो इंतज़ार कंदड़ शख़्स लाइ छा रोज़ जीअण ऐं मरण बराबरि नाहे। अहम सुर्ख़ी आहे त लाहौर मां निकितल रवादारी तहरीक जो काफ़िलो हैदराबाद पहुतो। सैमसन सलामत जे अॻवानीअ में काफ़िलो पहुतो त पुनल सारियो ऐं ॿियनि इस्तक़बाल कयो। नफ़रतनि जी सियासत जे ख़ात्मे लाइ रवादारी तहरीक ज़रिए जिदोजहद जारी आहे। अॻवाननि जो ख़िताब। अहम सुर्ख़ी आहे त साले पट में 2 ॾींहंनि अंदरि उरड़ीअ विघे 3 ॿारड़ा फौत। तइलके जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में उरड़ीअ जी बीमारी तेज़ीअ सां फैलजण लॻी। 2 ॾींहंनि अंदरि आसिफ़ महर, रेहाना ऐं सनाउल्ला मंगरियो फौत थी विया। नवगोठ में बि उरड़ीअ सबबि फौत थियल ॿारड़ीअ जो भाउ बि फौत थी वियो। 4 वरनि जी अंबीर अली पुट सुधीर अली सोलंगी उरड़ीअ जी बीमारीअ सबबि दम ॾिनो। छाछरे मां बि असां वटि अहम सुर्ख़ी आहे त छाछरे में 40 ॻोठनि जी बिजली बंदि। पाणीअ जो बहिरान। तेज़ तूफ़ान सबबि सामारो मां ईंदड़ बिजली लाइन जा 2 पोल किरण सबबि 2 ॾींहनि खां बिजली बंदि थी वई आहे। लाइन जी मरमत न थियण करे छाछरो, कांटियो ऐं मुबारक रिंद इस्पतालुनि में मरीज़ परेशान। पाणीअ बहिरान वधी वियो। मरमत में 2 खां 4 ॾींहं लॻी सघनि था। छाछरे खे इस्लाम कोट खां बिजली ॾींदासीं। हेस्को इंतिज़ामिया, हेस्को चीफ ऐं इख़्तियारियूं नोटिस वठी लाइन जी मरमत कराए फौरी तौर बिजली फ़रहाम कई वञे। ॻोठाणनि जो मुतालबो। एडवोकेट अली पल्ले चयो आहे त गुम कयल माण्हुनि खे फौरन आज़ादु कयो वञे। रज़ा जरवार ख़ादिम आरे जो अली अहमद बुघियो ऐं ॿियनि खे खंभे गुम कयो वियो आहे। केसनि जी सुनवाई सुस्त हुजण सबबि गुम थियल माण्हुनि जा वारिस मायूस थी विया आहिनि। टंडो ग़ुलाम अली वासी पोहरे त पुलिस एहलकारनि ते फुर जो इल्ज़ाम हणी छॾियो। टंडो अलायार पुलिस 15,000 फुर करे चुप रहण लाइ धमकियूं ॾिनियूं आहिनि। सलेमान चयो त रक़म ज़मींदार ट्यूबवेल जो सामान वठण लाइ ॾिनी हुई। अख़्तियारूं नोटिस वठी इंसाफ़ कनि। हैदराबाद में नवाब शाह वासियुनि जो नज़र अंदाज़ करण ख़िलाफ़ मुज़ाहिरो। ॻोठ हाशिम ऐं कासिम ज़रदारीअ जे रहवासियुनि चौथे ॾींहुं बि मुज़ाहिरो कयो। असां जियालनि खां बि नौकरीअ लाइ 8 खां 10 लख रुपया घुरिया पिया वञनि। मुज़ाहिरनि जो चवणु हो। हैदराबाद में मुड़ुस जी गुमशुदगीअ ख़िलाफ़ ज़ाल जो एहतिजाजी मुज़ाहिरो। 31 मार्च ते मुड़ुस भाॼी वठण लाइ घरां निकितो त वापसि न आयो। रिपोर्ट दाख़िल कराइण बावजूदि फुलेली पुलिस मुड़ुस जी ॻोल्हा में मदद नथी करे। मुतालबो कयो त मुड़ुस जी ॻोल्हा में मदद कई वञे। मिठीअ मां बि असां वटि अहम ख़बर आहे त एंटी करप्शन अख़्तियारनि अदालत में अॻूणे वॾे वज़ीर अरबाब ग़ुलाम रहीम ख़िलाफ़ करप्शन जी शुरू
कयल जांच में को सबूत न मिलण जो एतराफ़ी बयान जमा कराईंदे वधीक जांच तां हथ खणी छॾी, जंहिंखां पोइ अदालत अरबाब ग़ुलाम रहीम खे हरासमेंट न करण ऐं खेसि सिक्योरिटी ॾियण जूं हिदायतूं जारी करे छॾियूं आहिनि। उन ॾिस में मालूम थियो आहे त अॻूणे वॾे वज़ीर अरबाब ग़ुलाम रहीम पारां सिंध हाई कोर्ट कराची में दाख़िल करायल हरासमेंट वारी पिटीशन जी ॿुधणी थी। अदालत जवाब तलब करण ते एंटी करप्शन खाते थरपारकर जे सर्कल ऑफिसर सफदर अली जूने जो एडिशनल एडवोकेट जनरल जी मार्फत पेश थी पंहिंजे जमा करायल बयान में मौक़िफ़ इख़्तियार कयो त असां अरबाब ग़ुलाम रहीम खे हरासां नाहे कयो ऐं न वरी संदसि ख़िलाफ़ को केस या कार्रवाई कई आहे। हिन चयो त अरबाब ग़ुलाम रहीम ख़िलाफ़ करप्शन जी दरख़्वास्त असांखे मौसूल थी हुई, जंहिं ते असां मामले जी जांच कई ऐं जांच में करप्शन जो को सबूत न मिलण ते असां उन दरख़्वास्त खे उकलाए छॾियो ऐं का बि कार्रवाई नाहे कई। एंटी करप्शन जे सर्कल ऑफिसर जमा करायल बयान में आईंदह अरबाब ग़ुलाम रहीम ख़िलाफ़ का कार्रवाई न करण जी ख़ातिरी कराई। हलंदड़ जांच खे ख़तम करण जी अदालत खे आगाही ॾिनी, जंहिं बैदि अदालत अरबाब ग़ुलाम रहीम जी दरख़्वास्त खे उकलाईंदे खेसि कानून मुताबिक़ सिक्योरिटी ॾियण ऐं संदसि हरासमेंट न करण लाइ एडिशनल एडवोकेट जनरल ऐं एंटी करप्शन खाते जे इख़्तियारनि खे हिदायतूं जारी कयूं ऐं खेनि पाबंद पिणु बणायो। जॾहिं त अदालत में अरबाब ग़ुलाम रहीम पारां ॾिनल अटार्नी अख़्तियारनि ते संदसि पुटु अरबाब इनायतुल्लाह अदालत में पेश थियो। वाज़े रहे त अरबाब ग़ुलाम रहीम कानून दान जान अली जूने जो मार्फत हाई कोर्ट में हरासमेंट जी दरख़्वास्त दाख़िल कराईंदे सिंध हुकूमत चेयरमैन एंटी करप्शन IG सिंध सर्कल ऑफिसर मिठी ऐं ॿियनि खे धुर बणायो हो ऐं अदालत एंटी करप्शन खाते जे चेयरमैन खां उन बाबति जवाब तलब कयो हो, जंहिंजी ॿुधणी गुज़िरियल ॾींहुं रखियल हुई। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में हाणे अवां जे समातुनि जे नज़र कंदो थो हलां अॼु जो अहम चूंड कालम। अॼु जो अहम चूंड कालम तहरीर कयो आहे दस्तगीर भट्टी। उनवान आहे हेल मुआफ़ी मुश्किल आहे। दस्तगीर भट्टी पंहिंजे कालम में लिखे थो त इहा हक़ीक़त मूं बार बार वरजाई आहे त चोर बदउनवान ॾोहारी ऐं क़ातिल ॾाढा ॾिजणा ऐं बुज़दिल हूंदा आहिनि। डॉक्टर आसिम हुसैन पहिरीं ॾींहुं सभु सचियूं करे सुई गैस कंपनी स्टेट ऑयल ऐं ॿियनि इदारनि जा घणंग कामोरा बदिराए छॾिया त जीअं हेॾी वॾी शाही चोरीअ जो सॼो बार रुगो संदसि अकेले सिर मथां न पवे। अंगारे ते सिंध हाई कोर्ट जॾहिं फिशरीज़ कोऑपरेटिव सोसाइटीअ जे डॉक्टर निसार मोराई ऐं संदसि 7 साथियुनि जूं ज़मानतूं रद्द कयूं त नेब वारनि थॾे ते ई खेनि झले हथकड़ियूं हणी लाकअप में बंदि करे छॾियो। हिननि 7 ॼणनि में मोहम्मद ख़ान चाचड़ नाले शख़्स बि शामिल आहे, जंहिं हूअं त मालिकनि जे हुकुमनि ते घणा ई खून कया आहिनि, पर स्टील मिल जे अॻूणे ईमानदार चेयरमैन सजाद हुसैन खे गोलियूं हणी मारण जो ॾोहो पाण बासे चुको आहे। ही सभु माण्हू कारो धन कमाइण जे चकर में हुकूमत जे आला उहिदनि ते वेही हाव ॾारींदड़ ॾोह कंदा रहिया ऐं नालो इस्तेमालु थियो वीचारी जमहूरियत जो। अॼु हिननि ॾोहारियुनि जे कारे नाणे खे ऐं शरीफ़ ख़ानदान खे बचाइण लाइ मुस्लिम लीग सरकार ॾींहुं राति नवां कानून घड़नि में रुधल आहे। गुज़िरियल हफ़्ते जॾहिं कारो धन अछो करण ख़ातिर पार्लियामेंट में वज़ीर अज़म शाहिद ख़ाक़ान अब्बासी पाण पंहिंजे हथनि सां एमनेस्टी वारी अटकलबाज़ी कई त रुगो मुख़ालिफ़ धुर संदसि उन कानून साज़ीअ खे निधियो ऐं रद्द करे छॾियो, पर अख़बारी एडिटोरियल ऐं टेलीविज़न ते थींदड़ बहस मुबाहिसनि में पिणु मुआइशी माहिरनि उन रिथ खे फराड करार ॾेई चयो त जंहिं मुल्क में हलाल जी कमाई यानी पंहिंजी माहवार पघार ते हर आम माण्हू 16% महसूल ॾिए थो, उते अरबन खरबन जे धाड़ेलनि जी चोरायल अवामी दौलत ते फ़क़ति 2% महसूल हणी बाक़ी 98% पैसो सरकार पाण ई धोई पोइ साफ़ सुथरो करे चोरनि हवाले करे छॾे, सो किथां जो इंसाफ़ आहे।
असांजा हुकुमरान ॾाढा बुछड़ा थिया आहिनि ऐं अञा बि वधीक बुछड़ा थींदा, छाकाणि त पनामा पेपर्स में पधरियूं थियल चोरियूं लिकाइण लाइ हाणे अदालतुनि जा अख़्तियार घटाइण ऐं नेब जा खंभ वढे उन खे जॾो करण जी हिकु नई रिथा साम्हूं अची वई आहे। जहिड़ीअ रीति असेंबली इजलास हलंदे तड़ तकड़ में सदारती ऑर्डिनेंस जारी कराए गैर कानूनी तौर कारो धन अछो करण ख़ातिर एमनेस्टी स्कीम जो ऐलान कयाऊं, उन में नामुराद थियण खां पोइ हाणे नेशनल अकाउंटेबिलिटी ब्यूरो नेब जे इदारे ऐं नेब कोर्टनि खे जॾो करण ख़ातिर अटॉर्नी जनरल ऑफ पाकिस्तान अशतर औसाफ अली खुलियल नमूने ॻाल्हि करे छॾी आहे। रिथिल ऑर्डिनेंस मूजिबि सदर जे हुकुम ते पार्लियामेंट जे मंज़ूरीअ खां सवाइ मुल्क अंदरि हलंदड़ एहतिसाब वारे कार वहिंवार खे ब्रेक हणण लाइ नेब जा इख़्तियार ख़तमु कया वेंदा ऐं उन जे कयल समूरनि फ़ैसिलनि खे बेअसर ऐं बेकार कयो वेंदो, जेतोणीकि पंहिंजनि फिशरीज़ वारनि साथियुनि जे अङारे वारे ॾींहुं थियल गिरफ़्तारीअ सबबि बीमार थी पियल ज़रदारी साहब उन नेब दुश्मन क़ानून ज़रिए मौजूं करे सघे हा। पर जीअं त बलूचिस्तान खां पोइ पंजाब मां बि शरीफ़ ख़ानदान खे बेदख़ल करण जो ऐलान करे वेठो हो, तंहिं करे लॻे थो त सियाणो कांग ॿटंगो फासी पियो। जीअं पंहिंजी दौलत ऐं महलनि माड़ियुनि बाबति सबूत ॾियण में नाकाम थी शरीफ़ ख़ानदान वारा पंहिंजो होश विञाए चुका आहिनि, साॻीअ रीति ज़रदारीअ जे बि मत खसिजी वई आहे, जेको एतिरो बि सम्झी न सघियो त बलूचिस्तान असेंबली ऐं सेनेट में हिकु बिल्डर माफ़िया जे पैसे सां ॻच मेंबरनि खे ख़रीद करे हिन रुगो नवाज़ शरीफ़ जो तख़्तो कोन कढियो हो, पर पाण बि स्टेबलिशमेंट जे विछायल उन ॼार में फासी वियो आहे, जेको सियासी कुअनि खे फासाइण लाइ विछायल हो। चवनि था त जॾहिं नेब खे जॾो ऐं लूलो लंगड़ो करण वारो मुस्लिम लीग हुकूमत जो नओं जोड़ियल ऑर्डिनेंस खेसि पढ़ी ॿुधायाऊं त माघी बीमार थी पियो। ज़ाहिर आहे त जेकॾहिं ॿ वॾियूं सियासी पार्टियूं ऐं उन्हनि जा पुराणा साथारी मौलाना फज़ल रहमान ऐं फारूक सत्तार हमेशह जीअं साथ ॾियनि हा त असेंबलीअ मां उहो बिल सवलाईअ सां पास थी वञे हा। इहे समूरा क़ैदी जेके नेब जे अनेक केसनि में फाथल आहिनि से आज़ाद थी ॿाहिरि निकिरी वरी ख़ज़ाने में धाड़ा हणनि लॻनि हा, पर मुस्तक़बिल जो सोणो ख़्वाब ॾेखारे ज़रदारीअ खां नवाज़ शरीफ़ ख़िलाफ़ अहिड़ो कुधो कमु वठी विया जेको ॾेढ खां वठिबो आहे, जंहिंसां पाण पंहिंजनि ई पेरनि ते कुआड़ो हणी छॾियो अथसि। नेब खे बेअसर ऐं बेकार करण लाइ जेको क़ानूनी मसूदो मुस्लिम लीग ई माहिरनि ठाहियो हो, उन मुताबिक़ न रुगो मुल्क अंदरि एहतसाबी अमल खे फुल स्टॉप लॻी वञे हा, बल्कि नेब कोर्टनि में शुनवाई थींदड़ समूरा मुक़दमा गैर क़ानूनी करार ॾिजनि हा। चवनि था त ख़ुर्शीद शाह पंहिंजे लीडर आसिफ ज़रदारीअ खे घणो ई सम्झायो त नवाज़ शरीफ़ सां फिटाए पाण बि अकेला थी वेंदासीं, पर ज़िद ते अड़ियल रईस संदसि सम्झाणी कोन सम्झी सघियो। ऑर्डिनेंस जो बुनियादी नुक़्तो उहो हो त पार्लियामेंट क़ानून ठाहिण वारो इदारो आहे, जंहिंखां सवाइ को बि ॿियो इदारो क़ानून साज़ी नथो करे सघे। हिकु पार्लियामेंटी कमेटी जोड़ण जी सिफ़ारिश कयल आहे, जेका नेब खां समूरनि केसनि जा फ़ाइल घुराए पाण फ़ैसिलो करे हा त कहिड़ा केस हलणु घुरिजनि ऐं कहिड़नि केसनि खे रोकणु घुरिजे। अहिड़ी रीत नवाज़ शरीफ़ ऐं संदसि घर बातिन ख़िलाफ़ हलंदड़ मुक़दमा फ़िलहाल बंदि थी वञनि हा, ऐं जेसीं सुप्रीम कोर्ट में को वञी फ़रियाद करे हा, तेसीं ही ॿ वॾियूं पार्टियूं पाण में सलाह करे 2013 वांगुरु पंहिंजे पसंदि जी निगरान हुकूमत ठाहे वठनि हा। अला अला ख़ैर सलाह मतिलबु त रिथिल सदारती ऑर्डिनेंस 2018 जेको ईंदड़ हिकु ॿिनि ॾींहंनि में लागू थींदो, सो करप्शन जे दुबण में फाथल समूरनि सियासी अॻुवाननि खे फ़िलहाल साह खणण जी मोहलत ॾेई सघे हा, पर ज़रदारीअ जे ज़िद्दी तबियत कारण हाणे उन जो कहिड़ो हशर थींदो सो ईंदड़ 48 कलाकनि अंदरि पधिरो थी वेंदो। ऐं हिकु भेरो वरी बि उन्हनि समूरनि सियासी अॻुवाननि भाॼोकड़ कामोरनि ऐं संदुनि साथियुनि खे इहा ई सलाह ॾींदुसि त क़ौमी ख़ज़ाने मां खाट हणी जेको माल मलीदो
कढे विया आहियो सो रज़ा ख़ुशीअ सां मोटाए ॾियो ऐं पंहिंजो ॾोह बासे किरोड़े मिसकीन माण्हुनि खां माफ़ी वठो त थी सघे थो त को न को बचाव जो गस अव्हां लाइ निकिरी अचे। पर ख़ातिरीअ सां चवां थो त मार खां सवाइ हिकिड़ो नंढड़ो ॻंढी छोड़ बि चोरायल माल न मोटाईंदो आहे। फज़ीलत वारा अशराफ़ माण्हू अवल त चोरी करण खां बचंदा ऐं मूं वांगुरु चोरनि जी संगत खां भॼंदा, छो त प्राइमरी स्कूल में ई पाण खे पढ़ाए छॾियाऊं त जहिड़ी करणी तहिड़ी भरणी। पर हीउ हादसो लीडर जेके साज़िशनि ऐं अटकल बाज़िन वसीले मुल्क जा हाकिम बणिया वेठा आहिनि ऐं जिन खे जमहूरियत जी जीम बाबति ॼाण बि नाहे, से जंहिं माहौल में पलजी निपजी वॾा थिया आहिनि उते उन माहौल में रहंदड़ लालची ख़ानदाननि जो दीन ईमान ई पैसो हूंदो आहे। वीचार करियो त शहबाज़ शरीफ़ पंहिंजो कूड़ो ऐं मसनूई इमेज केॾो न शानदार ठाहे वेठो हो, पर लाहौर डेवलपमेंट अथॉरिटीअ जे सरबराह अहमद चीम जे इक़बाली बयान मां पधिरो थियो आहे त शहबाज़ शरीफ़ बि अंदरि मिड़ई अॻड़ियूं आहे, छो त पंजाब में थियल हर हिकु तरक़ियाती रिथा में खेसि किरोड़े डॉलरनि जी रुश्वत मिली आहे, जेका वरी हिन पंहिंजे वॾे भाउ नवाज़ शरीफ़ खां लिकाए खाधी। मतिलबु त जीअं आम तरह सभई चोर वारदात महल पाण में जुड़ियल हूंदा आहिनि ऐं माल हथ अचण खां पोइ हिक ॿिए जा जानी दुश्मन थियो पवनि, तीअं हिननि वाइट कॉलर क्रिमिनल्स जो बि हाल साॻियो आहे। नवाज़ शरीफ़ बाबति अॻु में ई लिखी चुको आहियां त हू जेल खां लवाईंदो आहे। तंहिं अडियाला जेल में सफ़ाईअ ते ॻणतीअ ज़ाहिर करे हिकु भेरो वरी बि साबित करे छॾियो आहे त उठ तॾहिं बि रड़िया जॾहिं ॻोरा बि सिबिया। ॾिसी वठिजो त ही मिंथ मेड़ आज़ियूं ऐं इलाज करे जेल खां बचण लाइ NRO हासिल करण जी कोशिशि कंदो, पर हेल माफ़ी मुश्किल थी नज़र अचे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अॼु जो अहम ऐं ताज़ो चूंड कालम दस्तगीर भट्टी तहरीर कयो हुयो। उन जो उनवान हुयो हेल माफ़ी मुश्किल आहे। अवां जे समातुनि जे नज़र कयुमि। प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया रोज़ानो सुबुह जो 7:30 वॻे, मंझंदि जो 12:30 ते ऐं शाम जो 7 वॻे नशर कयो वेंदो आहे। ॿुधण न विसारींदा। प्रोग्राम जे हवाले सां पंहिंजा कमेंट्स ऐं राया असांजी हिन ईमेल ते ॾींदा। ईमेल आहे info@radiovoiceofsindh.com। तव्हांजे रायनि ऐं कमेंट्स जो इंतज़ारु रहंदो। हाणे रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणीअ ते पहुतो। वरी ॿिए बुलेटिन में हाज़िर थींदासीं। ओसि ताईं फाज़िल चना खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन